जेकॾहिं मंसूर खान मिठण खे आज़ादु करण में नाकाम वञे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कयूं तासीं सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाब जी, ऐं जेका अवां क़िस्तूं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में सभु जो सभु दोस्तनि क़िस्तूं ॾिठियूं हूंदियूं। जन दोस्तनि क़िस्त नंबर 55 नाहे ॾिठी, उन क़िस्त बाबति अवां ताईं मां दोस्तनि ताईं मालूमात पहुचाईंदुसि, जेका अपडेट आहे अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि। मां उमेदु कयां थो त जेके मुंहिंजा वीडियो अवां ॾिठा आहिनि उन में बहितर खां बहितर अपडेट अवां ताईं पहुचाइण जी मां भरपूर कोशिशि कई आहे, ऐं मां उमेदु कयां थो त अव्हां उन मां बहितर खां बहितर ॼाण हासिलु कई हूंदी। त दोस्तो, सोप सीरियल सिंध टीवी जेके बहितरीनु सोप सीरियल दुलाब, जेका अवां सभु क़िस्तूं ॾिठियूं आहिनि 53, 54, 55 क़िस्त जेका जन दोस्तनि नाहे ॾिठी, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां काज़ी अब्दुल सत्तार बहितरीनु अपडेट सां अव्हां खे पहुचाईंदुसि। बहितरीनु अपडेट जेका उन ड्रामे में थी गुज़री आहे, ऐं जेका उन क़िस्त में थी गुज़री आहे, उन क़िस्त बाबति अव्हां खे ज़रे बराबरि बि का ॻाल्हि मां पाण वटि न रखंदुसि। उहा अव्हां ताईं अपडेट पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदुसि। उनखां पहिरियां अव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ, त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे मोबाइल टच मोबाइल ते अचे, त जीअं अव्हां मुंहिंजे हिन पूरी अपडेट मां बहितर खां बहितर ॼाण हासिलु करे सघो। त दोस्तो, असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल दुलाब जी क़िस्त नंबर 55 जी, जेका क़िस्त अव्हां खां मिस थी चुकी आहे, कंहिं मजबूरी तहत, कंहिं सबब तहत, या पैकेज न हूंदो, या टाइम ते अव्हां पहुची न सघिया हूंदा, त उन्हनि जे लाइ मां दोस्तनि खे इहा ई अपडेट पहुचाईंदुसि त उन 55 क़िस्त में छा थियो ऐं कहिड़ा सीन लॻा, कंहिंजा सीन आया, ऐं कंहिं अदाकार कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, उन बाबति अव्हां ताईं मां ॼाण पहुचाईंदुसि। हुन खां पहिरियां मां दोस्तनि खे वरी बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब नाहे कयो त बहितर पहिरीं प्यारा सभ खां पहिरियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कर, उनखां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾ, त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अचे, ऐं आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा करो, त जीअं अव्हां दोस्तनि जो जेको सहकार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल इज़त आहे। मां अव्हां जो उहो प्यारु, एहसान, जेको सहकार हमेशह हर वीडियो में अव्हां दोस्तनि जो मां उहो अव्हां जा गुण ॻाईंदो रहंदो आहियां, ऐं अव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदो रहंदो आहियां, ऐं अव्हां जो जेको प्यारु आहे उहो मूंसां हमेशह गॾु रहंदो इनशा अल्लाह अज़ीम। त दोस्तो, जीअं त मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां पियो त जेको ही 55 में जेको सीन लॻो, उहो सीन जी पहिरीं स्टार्टिंग मां अव्हां खे ॿुधायां थो त कहिड़ो सीन लॻो ऐं किथां जो सीन लॻो, ऐं हुन में कहिड़ी स्टार्टिंग लॻी थी। दोस्तो, जेको पहिरियों सीन लॻो, दोस्तो पहिरियों सीन जेको लॻे थो क़िस्त नंबर 55 में, जेका अव्हां खां मिस थी चुकी आहे। क़िस्त नंबर 55 में पहिरियों सीन ककर, रहज़न ऐं ठारे वारनि जो लॻे थो, जिते ककर चए थो त असांखे कीअं बि करे कंहिं बि हाल में अगरि मिठण खे वापसि कराइणो आहे त मुराद ख़ान खे जेल में मोकिलणो पवंदो, जंहिं ते रहज़न चवे थो त तव्हां मुराद खे सुञातो न आहे, अञा तव्हां ॿार आहियो, मुराद वॾो शातिर माण्हू आहे, तव्हां उनखे नथा सुञाणो,
अगरि जेकॾहिं असांखे मिठण खे वापसि करिणो आहे त इन जे लाइ असांखे मंसूर ख़ान वटि वञिणो पवंदो ऐं जेसीं ताईं मंसूर ख़ान सिधो न थींदो एसीअ ताईं असांखे मिठण जो को पतो न पवंदो। या त जेकॾहिं असां जेको आहे अलीअ जी ॻोल्हा कयूं त जंहिं ते ककर चए थो त अलीअ जी ॻोल्हा असां छो कयूं त जंहिं ते रहज़न चए थो त बाबा जेकॾहिं अलीअ जी ॻोल्हा न कंदासीं त मुराद बरात इहो ई सोचनि था त अलीअ खे असां ई मारियो आहे, असां ई हुनखे ख़तमु कयो आहे। हाणे जेसीं ताईं अली न मिलंदो एसीअ ताईं असांखे जेको आहे मिठणु कोन मिलंदो। जेकर मिठण खे वापसि करिणो आहे त अलीअ खे ज़रूरु ॻोल्हणो पवंदो। जंहिं ते ठारो बि इहो चए थो त हा इहो बहितरु आहे। ऐं ॿी सूरत में ॿी असांजी का बि सूरत ई न आहे जेसीअ ताईं अलीअ खे ॻोल्हे हथु न कबो एसीअ ताईं मिठण जो वापसि अचणु ॾाढो महाल आहे। ऐं हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो सीन लॻो जेको उहो सीन लॻो त मुराद ऐं मंसूर ख़ान जो। मंसूर ख़ान जेको मुराद खे सम्झाईंदे इहा ई ॻाल्हि करे थो त असांजा जेके हुक्मरान आहिनि या असांजी जेके ॿियूं क़ौमूं आहिनि असां लाचार बेवस थी चुका आहियूं ऐं ॿियनि मुल्कनि जी जेके क़ौमूं आहिनि हता की उहे ग़ैर मुस्लिम आहिनि, उन्हनि जा मज़हब ॿिया आहिनि, पोइ बि हू असां खां सुलझियल आहिनि, असां खां उहे भला आहिनि, सुठा आहिनि। ऐं असां हिते जेको आहे जेके गंद उछलायूं था पिया असांजी सदियुनि खां वठी असां इन गंद में पिरजंदा रहंदासीं। जंहिं ते मुराद ख़ान इहो चए थो त मां अॼु बि तयारु आहियां पंहिंजा हथियार फिटी करण जे लाइ। जंहिं ते मीर मंसूर ख़ान चए थो त तूं मूंखे ख़बर आहे तूं जेको आहे असां मुंहिंजे लाइ घणो कुझु करे सघीं थो, पर जेके असांजे मथां हुक्मरान वेठा आहिनि छा उहे नथा सम्झनि। हिकु ॾींहुं अलाह करे अहिड़ो थिए जो इहे बि सम्झी वञनि त जीअं असांजी क़ौम में सुजाॻी अची वञे, असांजी क़ौम हिके ॿधी ऐं एके में अची वञे। हुन खां पोइ वरी हिकिड़ो टियों सीन लॻे थो, उहो टियों सीन वरी कॉमेडी सीन लॻे थो। मलूक ऐं जुमे वारो जेको जुमो बीठो आहे घटीअ में आरसूं वग़ैरह भञंदो, उते मलूक अचे थो त तूं असांजी घिटीअ में बि ॿारनि असांजी ज़िफ़नि खे ताड़े थो, इशारा करे थो। जंहिं ते जुम चए थो त हीअ ॾिस तुंहिंजी घटी में तुंहिंजो घरु किथे को वेझो आहे नज़र अचे थो, जंहिंजे करे हुनखे को कॉमेडी करे थो ऐं पोयां मलूक डोड़ी पहुचे थो ऐं हुनमें हुनजी थोरी हलचल ॾेखारनि था पिया। त दोस्तो हीअ अव्हां ॾिसी रहिया आहियो किस्त नंबर 55 जी जेका अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाए रहियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हर जेका बि आहे अपडेट अव्हां ताईं आसानी वरी ॼाण पहुचाई हूंदी। जी हा दोस्तो, ऐं ॿियो वरी टियों जेको सीन लॻे थो उहो टियों सीन चोथों सीन जेको लॻे थो उहो चोथों सीन लॻे थो जो मीर शाहनवाज़ ख़ान जो। जी हा दोस्तो, मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको सीन लॻे थो उते जेको तोतो आयल आहे ऐं तोतो हुनखे तोते खे इहो चए थो त छा तोखे इहा ख़बर आहे त मीर पंहिंजो अली जेको आहे मारियो वियो आहे, अली जो लाश किथे आहे। जंहिंजे तोते खे ख़बर हुजण बावजूदि बि पंहिंजो मीर शाहनवाज़ ख़ान का इहा ॻाल्हि लिकाए थो ऐं नथो ॿुधाइणु चाहे त अली जेको आहे असां वटि क़ैद आहे। त दोस्तो हाणे इहो मीर शाहनवाज़ ख़ान हिनखे भड़काए थो पियो ऐं हिनखे चवे थो त हिन जे मथां जेॾी महिल मां तोखे फ़ोन कयां उन फ़ोन जे बराबरि तो मां वटि पहुची वञिजांइ। त दोस्तो हीअ आहे असांजी जेका मां दोस्तनि ताईं अपडेट पहुचाए रहियो आहियां, उहा आहे असांजे सोप सीरियल दौलाब जी किस्त नंबर 55 जी। ऐं उनखां पोइ हिकु ॿियो बि सीन लॻे थो दोस्तो जेको अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो पियो, उहो लॻे थो कूंज हुनजी अमर जो कूंज जेका चए थी त मूंखे जेको आहे हिते घर में घुटनि ते महसूसु थिए थी पई, मां या त हिते जेको आहे ख़ुदकशी करे मरणु चाहियां थी या मूंखे तूं मुंहिंजो साथ ॾिए त मां हीअ घर मां हितां निकिरी कंहिं महफ़ूज़ जॻह ते वञा। जंहिंते हुनखे माउ ॾाढो रोके थी ऐं हुनखे चए थी त अहिड़ो को बि क़दम न खणिजांइ जंहिंजे करे तुंहिंजो भाउ तोखे ज़िंदा न छॾे। उहो चए थी त मां ज़िंदा किथे आहियां, मां हिते मुए जी मिसाल आहियां, मां हिते कहिड़ी जीअरी आहियां, हिते मरी चुकी आहियां, तूं मूंखे साथ ॾे। जीअं त मां हुनखे कावड़ में
इहो चए थी त तूं अहिड़ो क़दम करे बिना खणिजांइ ऐं घर कमरे में हली वञे थी। हुन खां पोइ कूंज पंहिंजो बीह करे इहा ॻाल्हि करे थी त मां वञा त केॾांहुं वञा। ऐं दोस्तो उन खां पोइ वरी ककर ऐं रज़न वारनि जो जेको आहे इहो सीन लॻे थो, जंहिं ते राज़न ऐं ककर ऐं जेको आहे ठारो इहो चवनि था त हाणे त इहो पको इरादो करिणो पवंदो त या त मीर मंसूर ख़ान वटि हली करे हिकु दफ़ो आख़िरी उनखे वार्निंग ॾेई अचूं त असांखे मिठाण वापसि कराए ॾिए, न त ॿी सूरत में अॼु FIR कराइणी पवंदी ऐं वञी करे मुराद खे जेको आहे जेल मारणो पवंदो। इहे ई सलाह करनि था पिया। दोस्तो हीअ जेका अपडेट मां अव्हां दोस्तनि ते पहुचाए रहियो आहियां उहा किस्त नंबर 55 जी, जेका अव्हां दोस्तनि खां मिस थी चुकी आहे, जेका अव्हां दोस्त न ॾिसी चुका आहियो, इहा अपडेट उन किस्त जी आहे। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हर अपडेट अव्हां दोस्तनि खे बहितर खां बहितर ॼाण मुहैया करे रही हूंदी। अञा बि मुंहिंजा के दोस्त अगरि रहिजी विया आहिनि अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उन्हनि दोस्तनि खे वरी बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजे अचण वारी जेके न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि जे मोबाइल में अची वञे ऐं अव्हां मुंहिंजी पूरी अपडेट मां बहितर खां बहितर अपडेट मौसूलु करे सघो। त दोस्तो ही हुई 55 किस्त नंबर जी जेको आहे अपडेट जेका मां दोस्तनि ते पहुचाए रहियो आहियां। ऐं अञा बि मां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि जेका हमेशह मां दोस्तनि खे पैगाम इहो ई ॾींदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे सुठे मां सुठी तालीम बि ॾियारो ऐं पंहिंजे आस पास जे जेको आहे जेके पाड़े वारा आहिनि उन्हनि जो बि वधि में वधि ख़्यालु रखो। उहो सीन लॻे थो उन बाबति में अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त जेको सीन लॻे थो ॿियो उहो इहो ई लॻे थो त सोडर होॾां निकिरे थो ऐं पोयां जेका हुनजी गुलपरी आहे उन इंतज़ार में रहे थी। उन खां पोइ वरी अली वारनि जो सीन लॻे थो जेको अली खे क़ैद कई बीठल आहिनि। अली खे होश अची वञे थो पुछा कर त मां किथे आहियां, जंहिं ते हुनखे ॿुधाइनि था पिया त तूं हिते 15 खां 25 खां 30 ॾींहं हिते असां वटि हुए ऐं तोखे जेको आहे अधमरनी करे मारे सटियो वियो हो ऐं असां तोखे बचायो आहे। त उहो चवंदा मां तव्हांखे कीअं मूंखे यकीन अची जे तव्हां मुंहिंजा सॼण आहियो। पोइ मुंहिंजे भाइरनि खे पोइ हिते हिकु फ़ोन कोई ॿुधायो त उहो चवनि था त असां जेको आहे पैसे जा पुॼारी आहियूं, असां मूंखे माल मिलंदो त असां तोखे पंहिंजे भरोसा जे हवाले कंदासीं। त दोस्तो इहो उहो सीन लॻियो। उन खां पोइ वरी जेको आहे सालार वारनि जो सीन लॻे थो जेको उनखे गुलपरी खे वॾो आथत ॾियनि था पिया ऐं उनखे सम्झाइनि था पिया त छा सोडल वापसि अची वेंदो ऐं सोडल वारनि जो बि सीन लॻे थो सोडल अचे थो पंहिंजे माउ पीउ जे पेरनि में अची किरे थो ऐं उन्हनि खां मिले थो, उन्हनि खे भाकुर पाए थो। उन खां पोइ वरी सालार वारनि जो सीन लॻे थो जेको सालार मानी खाए थो पियो ऐं उनखे गुलपरी खे आथत ॾिए थो त सोडल वापसि ईंदो। उन खां पोइ वरी मुराद ख़ान वारनि जो सीन लॻे थो जेको आहे पंहिंजो वेठो हूंदो आहे त उते ई हाशिम वारा ईंदा आहिनि। हाशिम वारनि खे इहो ई चवंदो आहे त तव्हां केरु आहियो, अॻ में बि आया आहियो वरी ॿीहर पंहिंजो तारफ़ चङी तरह करायो। पोइ बि ही मानी न आहिनि खाईंदा हाशिम वारा ऐं चांहि पीअंदा आहिनि जंहिं ते उहो हुनखे चवंदा आहिनि त असां तोखे ॿुधाईंदा त असां हक़ीक़त में केरु आहियूं, तुंहिंजा सॼाणा आहियूं या दुश्मन आहियूं। जंहिं ते वॾो इतमाद ॾियारींदा आहिनि जेको मुराद हिननि खे सम्झी वेंदो आहे ऐं मुराद चवंदा मां तव्हांखां पुछणु नथो चाहियां तव्हां केरु आहियो, छा कंदा आहियो, छा न कंदा आहियो। जेकॾहिं अगरि तव्हां मूंखे ज़रे बराबरि बि किथां ख़बर पइजी वई त तव्हां मुंहिंजा दुश्मन आहियो त मां तव्हांजो कबरूं खोटे बि तव्हांखे सज़ा ज़रूरु ॾींदुसि। त दोस्तो हीअ हुई पूरी अपडेट किस्त नंबर 55 जेके अव्हां दोस्तनि थी पहुचाए रहियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी अपडेट अव्हांखे बहितर खां बहितर मालूमात ॾिनी हूंदी। अञा बि अव्हां दोस्तनि खे किथे का बि अहिड़ी का ॻाल्हि रहिजी वई हुजे त उनजे लाइ मां माज़रत ख़्वाह आहियां ऐं मां अव्हां दोस्तनि खां हाणे मां वठंदुसि अव्हां दोस्तनि खां इजाज़त। चवंदा आहिनि जुदा ना फिदा, जिए पाकिस्तान, जिए सिंध, जिए सिंध में रहंदड़ मारवाड़ा, जिए लतीफ़ जी ॿोलीअ
ऐं जीअं लतीफ़ जी नगरीअ जा मारवाड़ा सभु आबाद रहनि, मिठड़ा मारवाड़ा आबाद रहनि, अव्हां बि आबाद रहो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे बि सुठी तालीम ॾियारियो, पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो ऐं पंहिंजे नंढड़नि ते बि शफ़क़त जो हथु फेरो ऐं पंहिंजे वॾनि जो बि अदब करो ऐं पंहिंजे क़ौम में पंहिंजे इन में शऊर पैदा कयो ऐं जेको बि कमु कयो मशवरे ते कयो ऐं मशवरे में बरकत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत मुबारक बि आहे त मशवरो करणु ज़रूरी आहे। जेको मशवरे सां कमु कयो वेंदो आहे हुन में अलाह सां बरकत विझंदो आहे। जेको बि कमु कयो पंहिंजनि सां पंहिंजनि चारि सां वेही करे ऐं उहो मशवरे सां ई कमु कंदा कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां हर जेको आहे मैसेज में इहो ई मैसेज ॾींदो आहियां त मां चवंदो आहियां त मन मुंहिंजी इन मैसेज मां को बि हिकिड़ो ई माण्हू अगरि अमल करे वियो त मूंखे उनजो अजर मिलंदो ज़रूरु। जे अगरि अव्हां इन खे अजर खे कमाइणु चाहियो था या खटणु चाहियो था त मुंहिंजे इन मैसेज खे तव्हां शेयर कयो, फॉरवर्ड कयो पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे ग्रुप वारे जेके व्हाट्सएप ग्रुप आहिनि उन्हनि में शेयर कयो त जीअं वधि में वधि मुंहिंजो हीउ मैसेज उन दोस्तनि ते पहुचे थी सघे थो। पंहिंजो चवंदा आहिनि शेयर करण जज़ा पंहिंजो हिकिड़ो अजर बि मिलंदो ऐं जेको आहे ॾाढो हिकिड़ी नेकी वारो कमु आहे। तंहिंखां बहितर अगरि नेकी मुफ़्त में अगरि मिली वञे त तव्हां दोस्त छा था सम्झो। उनजे लाइ मां दोस्तनि खे इहे गुज़ारिश कंदुसि त वधि में वधि शेयर कयो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो त छो त आख़िर में ॾिसण सां इहो आहे जो मुंहिंजो जेको वाच टाइम ठहंदो उहो अव्हां दोस्तनि जे सहकार सां, अव्हां दोस्तनि जे प्यार सां, अव्हां दोस्तनि जे मोहबत सां। त दोस्तो जुदा न फिदा, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो लाइ। तेसीअ ते मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह भाई उहो सीन लॻे थो उन बाबति में अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त जेको सीन लॻे थो ॿियो उहो इहो ई लॻे थो त सोडर होॾां निकिरे थो ऐं पोयां जेका हुनजी गुलपरी आहे उन इंतज़ार में रहे थी। उनखां पोइ वरी अली वारनि जो सीन लॻे थो जेको अली खे क़ैद कई बीठल आहिनि। अली खे होश अची वञे थो, पुछा कर त मां किथे आहियां, जंहिं ते उहे हुनखे ॿुधाइनि था पिया त तूं हिते 15 खां 25 खां 30 ॾींहं हिते असां वटि हुए ऐं तोखे जेको आहे अधमरणी करे मारे सटियो वियो हो ऐं असां तोखे बचायो आहे। त उहो चवंदा मां तव्हांखे कीअं मूंखे यकीन अची जे तव्हां मुंहिंजा सॼण आहियो। पोइ मुंहिंजे भाइरनि खे पोइ हिते हिकु फ़ोन कोई ॿुधायो त उहो चवनि था त असां जेको आहे पैसे जा पुॼारी आहियूं, असां मूंखे माल मिलंदो त असां तोखे पंहिंजे भरोसा जे हवाले कंदासीं। त दोस्तो इहो उहो सीन लॻियो। उनखां पोइ वरी जेको आहे सालार वारनि जो सीन लॻे थो जेको हुनखे गुलपरी खे वॾो आथत ॾियनि था पिया ऐं उनखे सम्झाइनि था पिया त छा सोढल वापसि अची वेंदो ऐं सोढल वारनि जो बि सीन लॻे थो। सोढल अचे थो पंहिंजे माउ पीउ जे पेरनि में अची किरे थो ऐं उन्हनि खां मिले थो, उन्हनि खे भाकुर पाए थो। उनखां पोइ वरी सालार वारनि जो सीन लॻे थो जेको सालार मानी खाए थो पियो ऐं उनखे गुलपरी खे आथत ॾिए थो त सोढल वापसि ईंदो। उनखां पोइ वरी मुराद खान वारनि जो सीन लॻे थो जेको आहे पंहिंजो वेठो हूंदो आहे त उते ई हाशिम वारा ईंदा आहिनि। हाशिम वारनि खे इहो ई चवंदो आहे तव्हां केरु आहियो, अॻ में बि आया आहियो, वरी ॿीहर पंहिंजो तारीफ़ चङी तरह करायो। पोइ बि ही मानी न आहिनि खाईंदा हाशिम वारा ऐं चांहि पीअंदा आहिनि जंहिं ते उहो हुनखे चवंदा आहिनि त असां तोखे ॿुधाईंदासीं असां हक़ीक़त में केरु आहियूं, तुंहिंजा सॼाणा आहियूं या दुश्मन आहियूं। जंहिं ते वॾो इतमाद ॾियारींदा आहिनि। जेको मुराद हिननि खे सम्झी वेंदो आहे ऐं मुराद चवंदा मां तव्हांखां पुछणु नथो चाहियां तव्हां केरु आहियो, छा कंदा आहियो, छा न कंदा आहियो। जेकॾहिं अगरि तव्हां मूंखे ज़रे बराबरि बि किथां ख़बर पइजी वई त तव्हां मुंहिंजा दुश्मन आहियो त मां तव्हांजो कबरूं खोटे बि तव्हांखे सज़ा ज़रूरु ॾींदुसि। त दोस्तो हीअ हुई पूरी अपडेट किस्त नंबर 55 जेके अव्हां दोस्तनि थी पहुचाए रहियो आहियां। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी पूरी अपडेट अव्हांखे बहितर खां बहितर मालूमात ॾिनी हूंदी। अञा बि अव्हां दोस्तनि खे किथे का बि अहिड़ी का ॻाल्हि रहिजी वई हुजे त उनजे लाइ मां माज़रत ख़्वाह आहियां ऐं मां अव्हां दोस्तनि खां हाणे मां वठंदुसि अव्हां दोस्तनि खां इजाज़त। चवंदा आहिनि जुदा न फिदा, जीए पाकिस्तान, जीए सिंध, जीए सिंध में रहंदड़ मारवाड़ा, जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी ॿोलीअ ऐं जीए लतीफ़ जी नगरीअ जा मारवाड़ा सभु आबाद रहनि,
मिठड़ा मारवाड़ा आबाद रहनि, अव्हां बि आबाद रहो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे बि सुठी तालीम ॾियारियो। पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखो ऐं पंहिंजे नंढड़नि ते बि शफ़क़त जो हथु फेरो ऐं पंहिंजे वॾनि जो बि अदब करो ऐं पंहिंजे क़ौम में पंहिंजे इन में शऊर पैदा कयो ऐं जेको बि कमु कयो मशवरे ते कयो ऐं मशवरे में बरकत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत मुबारक बि आहे त मशवरो करणु ज़रूरी आहे। जेको मशवरे सां कमु कयो वेंदो आहे हुन में अलाह साईं बरकत विझंदो आहे। जेको बि कमु कयो पंहिंजनि सां पंहिंजनि चारि सां वेही करे ऐं उहो मशवरे सां ई कमु कंदा कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां हर जेको आहे मैसेज में इहो ई मैसेज ॾींदो आहियां त मां चवंदो आहियां त मन मुंहिंजी इन मैसेज मां को बि हिकिड़ो ई माण्हू अगरि अमल करे वियो त मूंखे उनजो अजर मिलंदो ज़रूरु। जे अगरि अव्हां इनखे अजर खे कमाइणु चाहियो था या खटणु चाहियो था त मुंहिंजे इन मैसेज खे तव्हां शेयर कयो, फॉरवर्ड कयो पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे ग्रुप वारे जेके व्हाट्सएप ग्रुप आहिनि उन्हनि में शेयर कयो त जीअं वधि में वधि मुंहिंजो हीउ मैसेज उन दोस्तनि ते पहुचे थी सघे थो। पंहिंजो चवंदा आहिनि शेयर करण जज़ा पंहिंजो हिकिड़ो अजर बि मिलंदो ऐं जेको आहे ॾाढो हिकिड़ी नेकी वारो कमु आहे। तंहिंखां बहितर अगरि नेकी मुफ़्त में अगरि मिली वञे त तव्हां दोस्त छा था सम्झो। उनजे लाइ मां दोस्तनि खे इहे गुज़ारिश कंदुसि त वधि में वधि शेयर कयो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो त छो त आख़िर में ॾिसण सां इहो आहे जो मुंहिंजो जेको वॉच टाइम ठहंदो उहो अव्हां दोस्तनि जे सहकार सां, अव्हां दोस्तनि जे प्यार सां, अव्हां दोस्तनि जे मोहबत सां। त दोस्तो जुदा न फिदा, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो लाइ। तेसीअ ते मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह भाई।